नओं कारोबार इंसान जेको भी खोले तो उन इंसान खे थोड़ो थियण घुर्जे सबर ऐं निमाज़ खां कम वठे। नए कारोबार वारनि खे शैतान इब्लीस एतिरा विसविसा ॾींदो आहे जो इंतिहा थी वेंदी आहे त यार काश हे मां हाणे दुकान खोलियो, हे न खोलियां ॿियो खोलियां, यार हुन सलाह ॾिनी हुन जी सलाह खे वठां, यार हिन ॻाल्हि कई हिन जी ॻाल्हि खे वठां, यार मां फिलाणो सोच रखी उहो कयां, हे न खोलियां। ये शैतान इब्लीस जा विसविसा तव्हांजे दिमाग़ ते ईंदा। तूं यकीन रख जेको तूं खोलियो आहे तोखे अल्लाह हिमत ॾिनी आहे, तूं सबर ऐं निमाज़ खां कमु वठि। रब जेको इंसान जे लाइ कंदो आहे न भलो कंदो आहे। अल्लाह पाक खे इंसान जो बुरो न चाहींदो आहे। तव्हां पंहिंजो पाण खे बुरी हालात में पहुचाईंदा आहियो। छाजे करे? शैतान इब्लीस जा विसविसा जेके तव्हांजे दिमाग़ ते वियनि, यार हे खोलियमि फ़ाइदो न पियो, यार हिन चयो हिन वारी ॻाल्हि कयां, यार हिन मूंखे सलाह ॾिनी मां हे खोलियां, यार हुन मूंखे पाण चयो, यार बसि हाणे खोले वेठो आहियां, वॾी ग़लती कई। ग़लती न कई अथई, भलाई कई अथई, भलो कयो अथई। रब जी वाह जो कसम, इहो वक़्तु जॾहिं ईंदो न तूं चवंदे त यार अल्हम्दुलिल्लाह या रब्बी। यकीन रखो, पंहिंजे शैतान इब्लीस खे विसविसा में आणे करे हेॾो होॾो जा ख़्याल न ॾिसो। जेको थींदो ज़बरदस्त ऐं मस्तु थींदो। तूं इंतज़ारु कर, कुझु वक़्तु हली त ॾिस न, हली ॾिस कुझु वक़्तु। रब ते यकीन रख। रब कंहिंजे रिज़्क़ खे उथारींदो आहे न त कंहिंखे साल बि लॻंदो आहे, कंहिंखे 2 साल बि लॻंदा आहिनि, 2.5 साल बि लॻंदा आहिनि, 3 साल बि लॻंदा आहिनि। तूं इंतज़ारु कर, ज़बरदस्त ऐं मस्तु थींदई। रब जेको कंदो आहे इंसान जे लाइ भलो कंदो आहे। रब तोखे आज़माईंदो आहे। तूं शैतान इब्लीस जे विसविसा में अची करे ही हू हा ही सभु सोचींदो आहे तूं, पर तूं ओॾे त ॾिस न जंहिं तोखे एतिरी हिमत ॾिनी जो तूं पंहिंजी रोज़ी खे स्टार्ट कयो अथई। हिमत केरु ॾींदो आहे? अल्लाह। अगरि रब न चाहियां त तूं हिन मंज़िल ते कीअं पहुचे आ? रब चाहियो आहे त तॾहिं पहुतो आहे न। हाणे इंतज़ार बि कर, इंतज़ार बि कर। रब ज़ुल जलाल वल इकराम तोखे रोज़ी ज़रूरु ॾींदो। जेको बि अल्लाह अता करे उन ते शुक्र अल्हम्दुलिल्लाह कयो। घणे ॾियण वारनि खे अल्लाह घणो ॾींदो आहे, पर उहे नाशुकराना थी वेंदा आहिनि। नाशुकराना सम्झो था न, उहे थोरा 2 फुट मथे थी वेंदा आहिनि, वॾी अना में हलिया वेंदा आहिनि। रब जेकॾहिं तोखे पूरी सारी रोज़ी थो ॾे न त इन में रब जो राज़ आहे। तूं छा बि कर, रब पंहिंजे राज़ मां वाक़िफ़ थो। रब पंहिंजे राज़ खे पाण थो ॼाणे। तुंहिंजी सोच कहिड़ी उहो बि अल्लाह थो ॼाणे। रब तोखे हेसिताणी आंदो आहे, तोखे एतिरी रोज़ी ॾिनी त इन में बि रब जी रज़ा आहे। तूं छा बि कर, अल्लाह जी रज़ा खां बग़ैर वण जो पतो बि न हिलंदो आहे। सबर ऐं निमाज़ खां कमु वठि। रब जेको कंदे ज़बरदस्त ऐं मस्तु कंदे। जज़ाकल्लाह ख़ैर। मां सलाम।